हाँ बिल्कुल नाज़रीन, आहिनि मौजूद आहियां दोदाई ॻोठ में। हे जेको मुंहिंजे पुठियां जेको पाणी तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो पाणी बरसाति जो न आहे, पाणी ॿोॾि जो न आहे, सिर्फ़ु खां सिर्फ़ु नेकरनि जो पाणी आहे, जेको लारकन जी नेकरनि जो पाणी आहे। नेकर जी जेकी लारकन जेको नेकर जो पाणी बावजूदि जेको लाइ जेको डिस्पोज़र आहे, मरी डिस्पोज़र, उनजे नाअहलीअ सबबु लखें रुपयनि जो सारण फ़सुलु पाणी जे हेठि, आबादगर जा मथे ते हथ। आबादगारनि जो वधीक छा चवणो आहे, अचो त हिन ॻाल्हि को मौक़ो वठूं, छा चवणो आहे जी। जेको डिस्पोज़ल आहे घटि थो हले, कंहिं कम जो न आहे, कंहिं महिल हले थो कंहिं महिल नथो हले। हिन हज़ार कयो आहे वॾो असां सां, हे पाणी बीहारियूं बीठो आहे, उहे अधु फुट बि गेज नथो लाहे। हिते अचो त 10 फुट गेज लॻी पई आहे। हे मुल्क बोड़ाए नासुक नालो आहे रुॻो ट्यूबवेलनि जो। हे रहंदो खोंदो कम खे पोइ हिते धिकींदी थी वञनि। असांजा बि ॾींहं विना आहिनि, थी आसरो ॾेई बीठा आहिनि, हले थी कंहिं महिल झंपर लथल आहे, कंहिं महिल कोई चौकीदार कोन्हे, कंहिं महिल को कान्हे, ऑफिसर त ज़ाहिर ई न आहे। खाई पी वञी हो पंहिंजो एसिन में निंड्रा पिया आहिनि। हिते वतन था ग़रीब रुॻो हिक ॿिए खे ॾंद ॾेखारींदा भॼंदा। असांजा भुज बि उभा थी विया आहिनि भॼी भॼी, हे कुल निंड पिया आहिनि। हे हेॾा खाता हर शइ बंदि पई आहे, को माण्हू ज़ाहिर न आहे। हे काॾे आहे हेॾा ऑफिसर, हेॾा लॾा। अचो त कंहिं महिल तार न आहे, कंहिं महिल लेकिन आहे, कंहिं महिल चौकीदार न आहे, ऑफिसर न आहे। हे भॼाए भॼाए असांखे नासु कयो अथऊं। तव्हां त हाणे कंहिंखे अपील कंदव त तव्हांजो मसइलो तव्हांजो हल थिए बाबा? असां हिनखे कंदासीं, इरिगेशन वारे खे कंदासीं त असांखे अचे हिनजी मालिकी करे, हिन ट्यूबवेल हलाए, असांखे पाणी कढे। अहिड़ो को पाणी न मींहुं वसियो न हवा आई, इहे हिते ॿोॾि कयूं असां लाइ बीठो आहे। असां कंहिंखे सुभाणे असां हड़ताल करे वॾी रोड बंदि कंदासीं। हाँ बिल्कुल नाज़रीन, जीअं त तव्हां मुतासिर हिन ॻाल्हि ॿुधी त हीउ जेको ट्यूबवेल आहे, नाले में ट्यूबवेल आहे, हिन वक़्तु जेके असांजी सारण जेको फ़सुलु आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। असांजे 12 महीननि जो गुज़र सफ़र हिन फ़सुल ते इहा आहे। हिन जी इरिगेशन को वसर अपील थी खुदारा ट्यूबवेल हलाए करे जीअं पाणी निकाले थो, जीअं निकाल थी, जीअं असांजो सारण जो फ़सुलु बची सघे। मुंहिंजी रिपोर्ट अब्दुर रहमान।